सोच टीवी जो नहायत शुक्रगुज़ार आहियां जो इन मेले जे कवरेज लाइ तव्हां हिते पहुतो। मेलो इंतिहाई तमामु हिकिड़ो शानदार लॻो आहे जंहिं अंदाज़ में ऐं हैदराबाद जेको सिंध जो हिकिड़ी दिलि आहे उन शहर में जेको मेलो लॻो आहे ऐं इन मेले खे जंहिं सां पजीराई मिली आहे हिन मेले जो जेको प्रोग्राम 2 ॾींहं रखियो इहो माना नाकाफ़ी आहे। असीं चवंदा आहिनि मेले खे जेकॾहिं 2 ॾींहं अञा तोसी ॾिनी वञे त वधीक माण्हुनि में जेको आहे सो अवेयरनेस पैदा थींदी ऐं इन जो जेको लाइव स्टॉक जे हवाले सां ऐं हिकिड़ो तमामु शानदार जेको नुमाइश थी आहे ऐं असीं इन जी जेको ख़ासि करे हिन में जेको लाइव स्टॉक जो मिनिस्टर आहे अब्दुल बारी पिताब साहिबु जेको किरदारु अदा कयो आहे या उनजी टीम कयो आहे या जेको बि पार्टिसिपेट हिते माण्हुनि बि कयो आहे उहो तमामु वॾे अंदाज़ में थियो आहे। हिन मेले खे जंहिं नमूने सां इहे मेला मुसलसिल थींदा रहनि ऐं हीअ त पाण लेट थी आहे हिन मेले खे जेको आहे सो असां इहो चवंदासीं ऐं वरी बि हिन में चवंदा आहिनि की तोसी प्रोग्राम खे ॾिनी वञे त वधीक मेलो जेको आहे सो पंहिंजी शोहरत बि माणींदो ऐं वापारु वाणिज्य बि वधंदो ऐं हीउ हिकिड़ो सुठो क़दम आहे। असां हाणे इंटर थियो आहियां एज ए इंफॉर्मेशन सेक्रेटरी चैम्बर ऑफ एग्रीकल्चर। उहो त असांजो प्रोग्राम शेड्यूल मुताबिक़ त सुभाणे हो डेलीगेशन अचण जो बहरहाल अॼु चवनि दोस्तनि जो हो इसरार त हलूं उन खां असां पहिरीं असांजी फिश वारे में इंटर थिया आहियूं। हाणे जेको आहे जेके बि आहिनि फर्दर जेको अॻिते ईंदासीं जेको बि हूंदो हाल जेको तव्हां सां कयो अथऊं हुन खां वधीक थी। ॾाढो मज़ो आयो आहे अहिड़ा मेला लॻणु खपनि असां एंजॉयमेंट कयो आहे हिनखे छॾे ॾियणी। हिते छा जे लाइ आहियो तव्हां? हिते त घुमण जे लाइ आहियूं। हिते छा छा ॾिठो अथव? हिते त जानवर वानवर ॾिठा आहिनि सॼो सभु कुझु मज़ो आयो आहे। ॾाढो मज़ो आयो आहे? हा अहिड़ा मेला लॻणु खपनि। हा तव्हांखे एंजॉयमेंट कयो आहे? हा ॾाढो। अच्छा कहिड़ो जानवर ॾिठो अथव? नाला यादि आहिनि तव्हांखे? न उहो विसरी वियो। हिकिड़ो वाघू ॾिठो, तोतो, कुकुड़ ऐं ॿिए जा नाला छा अचनि? असां तफ़रीह जे हिसाब सां आयासीं। माशाल्लाह हिते ॾाढो तफ़रीह जो सुठो आहे माना रुझान आहे। फस्ट ऑफ ऑल हिते जानवर बि आहिनि ऐं ॿकरियुनि जो हर नस्ल बि आहे, हर जानवर बि आहिनि ऐं ख़ासि करे त नंढड़े ॿारनि लाइ हिकिड़ी ख़ासि इंटरटेनमेंट बि आहे। झूला लॻा पिया आहिनि, हर शइ माना हैदराबाद जे शहर में हिकु सुठी तफ़रीह आहे, सुठो ई आहे प्रोग्राम आहे ऐं ॾाढो असां हिन मां लुत्फ़अंदोज़ थिया आहियूं। ॾाढो ॾाढो मज़ो आहे ऐं बहितरीनु प्रोग्राम आहे। तमामु बहितरीनु महिनत कई वई आहे हिन ते सजावट में हर शइ में ऐं जिन कयो आहे उहे जसल आहिनि। माशाल्लाह तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। जानवर असां ॿकरियुनि जा हर नस्ल जानवर ॾिठो ऐं उन में असां रिढूं बि ॾिठियूं, गाबा बि ॾिठा, मेहन जो नस्ल बि ॾिठो ऐं काफ़ी सारियूं शयूं बि ॾिठियूं ऐं जेके आहिनि ओठ पखी बि ॾिठासीं जेके ऑस्ट्रिच ऐं कुकड़ जा हर नस्ल, कबूतर, हर शइ असां ॾिठी। जानवर पखी तव्हां हिन मेले में ॾिठा हिन खां पहिरें तव्हां किथे ॾिठा या फस्ट टाइम ॾिठा? न कुझु ॾिठल आहिनि, कुझु फस्ट टाइम ॾिठा आहिनि असां। कुझु ॾिठल आहे जीअं ऑस्ट्रिच जो उहो लाइव फस्ट बार ॾिठो आहे, बाक़ी ॿिया त काफ़ी कुझु ॾिठल आहे। सही आहे, थैंक यू। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर इमरान अली मेमण आहे। मां वेटनरी ऑफिसर आहियां लाइव स्टॉक एंड फिशरीज़ डिपार्टमेंट में। हीउ लाइव स्टॉक जो एक्सपो जेको आहे 2020 मुनक़िद कयो आहे हैदराबाद में हिते अटड़ी बाईपास ते, जंहिंमें काफ़ी माण्हू जेको आहे सो आया आहिनि ऐं काफ़ी स्मॉल एनिमल बि आया, लार्ज एनिमल बि आया। इन खां अलावा पोल्ट्री बर्ड्स बि आया ऐं फिशरीज़ जो बि हिते स्टॉल लॻल आहे ऐं काफ़ी माण्हुनि जी रश रही आहे। इंशाल्लाह जेको आहे सो असां मिनिस्टर साहब खे अपील कंदासीं त अहिड़ा एक्सपो जेको आहे सो हर साल या ॿिए साल जेको आहे सो लॻाईंदा रहनि त आवाम में जेको आहे सो जागृता पैदा थींदी। असां वॾा शुक्रगुज़ार आहियूं मिनिस्टर साहब जा जिन जेको आहे सो असांखे अहिड़ो मौक़ो फ़राहम कयो ऐं आवाम खे अहिड़ो मौक़ो फ़राहम कयो ऐं एॾी अवेयरनेस ॾिनी माण्हुनि खे। वॾी महिरबानी। माण्हुनि जी तमामु हिते जेको आहे सो घणी नज़र पई अचे, इंट्रस्ट काफ़ी माण्हू आया आहिनि, काफ़ी फैमिली सां माण्हू आया आहिनि हिते असां वटि जेके विज़िट कनि था पिया ऐं इंशाल्लाह अञा सुभाणे को ॾींहुं बि आहे त काफ़ी माण्हुनि जो टर्न ऑफ जेको फ्लो आहे माण्हुनि जो तमामु जेको लॻ रहा है
बीमारी को ने कमजोरी या गर्माश है जिसमें धोने का थोड़ा चक्कर चंदा रोज खाइणी है जी रात को डी में जेडी मल के वणे इंजेक्शन को जो थोड़ा तो होता है हुन सब लिखा है सही है ब्लड प्रेशर ता सही है ब्लड प्रेशर घट तो रहे ना हां कई में कोनो घट तो नहीं कोनो इस्तेमाल वधी कयो ये वाला ता बताया ता के मेला बहुत अच्छा है, ये क्या है बहुत अच्छा मेला। ऐसी नुमाइश लगनी चाहिए यहाँ पे, होनी चाहिए। दवाइयाँ हमारे पास है सब हेल्थ डिपार्टमेंट की, सब दे रहे हैं जो पेशेंट आ रहे हैं हमारे पास। DHO ऑफिस से दवाइयाँ मिली हैं। कौन कौन सी दवाइयाँ हैं अभी? सब दवाइयाँ इमरजेंसी में जो भी। अभी तक कितने पेशेंट आए हैं? पेशेंट 80 के करीब आ गए। अस्सलाम वालेकुम। मां अब्दुल हमीद शेख आया बा सुबह का वठी ड्यूटी ते वेठो आया आई मेले में वाकई मज़ो है। असां एडो मेलो कॾहिं कोन ॾिठो। अधी फरियाल भी आई हुई हुते लथी हुई तां सामान वामान वरितो। हाँ माशाल्लाह असांजे हेल्थ जे हवाले सां हिते ड्रेसिंग भी रखी आहे। असांजे कंहिं माण्हू खे लॻी वञे त को केरु तो हुनखे फर्स्ट एड ॾेई माण्हू था। बाक़ी सूर जी या पेट में सूर या मोशन लगी विया आहिनि ब्लड प्रेशर रहे तो उन लाइ आहे। शुगर कोन्हे, शुगर वारो इंतज़ाम हाँ वो जो टेस्ट थींदी आहे हिन करे। ॿियो माशाल्लाह सभु दवा सभु मौजूदु आहिनि। ऐं असांजो जेको हेल्थ ऑफिसर आहे मुंहिंजो मसूद साहब हुन असांखे वधीक कॉपरेट कई आहे। सुबुह जो आयो बि हो, सभु विज़िट करे विया आहिनि ऐं शाबाशी बि ॾेई विया आहिनि। माशाल्लाह असां मुतमइन आहियूं तॾहिं त वेठा आहियूं, न त घर हले वञूं। महिरबानी। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.